अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जिया पेज जाखोड़ में सुंदरता जो 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल। छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध। फरवरी 2021। कहाणी आहे मोहब्बत उमिरि जी मुहताज न हूंदी आहे। हिकिड़ी वॾी बाज़ार मां शॉपिंग कंदे हिकु दुकान जे काउंटर ते मूं हिकु कैशियर खे 5-6 सालनि जी ॼमार वारे हिकु ॿारड़े सां बहस कंदे ॾिठो। कैशियर चएसि पई, मां छा करियां, तो वटि एतिरा पैसा आहिनि ई कोन जंहिं सां तूं पंहिंजे पसंदि वारी गुॾी ख़रीद करे सघीं। ॿारड़े हिकदमि कंधु वरायो, मूंखे ॾिठाई ऐं पुछियईं, चाचा छा तव्हांखे बि पक आहे त मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि जो मां उहा गुॾी वठी सघां? मूं संदसि पैसा ॻणिया, गुॾीअ ते लिखियल क़ीमत जो काग़ज़ ॾिठुमि ऐं चयुमि, नंढड़ा तोखे ख़बर आहे त हीअ पैसा हिन गुॾीअ जे क़ीमत लाइ काफ़ी न आहिनि। नंढड़ो अञा ताईं बि गुॾीअ खे पंहिंजे हथनि में झलियो बीठो हो। मां ॾांहुंसि वधियुसि ऐं पुछियोमांसि त आख़िर उहा गुॾी वठण लाइ ज़िद छो पियो करे? हुन वराणियो, उहा गुॾी मुंहिंजी भेण खे ॾाढी वणंदी हुई। मुंहिंजी दिलि चवंदी हुई त मां उहा गुॾी पंहिंजे भेण खे जनम ॾींहं ते तोहफ़े तौरु ॾियां, पर हाणे हीअ गुॾी मूंखे पंहिंजी माउ खे ॾियणी आहे त उहा जॾहिं ओॾांहुं वञे त मुंहिंजी भेण खे पुॼाए। संदसि अखियूं उदास थी वियूं। मुंहिंजी भेण धणीअ सां मिलणु हली वई आहे। बाबा चए थो त मुंहिंजी माउ बि तमामु जल्दी धणीअ ॾे वञी रही आहे। मुंहिंजी दिलि चए थी त मां उहा गुॾी वठां, पंहिंजे अम्मा खे ॾियां त जीअं उहा हीअ गुॾी मुंहिंजी भेण ॾांहुं खणी वञे। मुंहिंजी दिलि ॼणु बीहजी वई हुई। नंढड़े ॿारड़े मूं ॾे निहारियो ऐं चयाईं, मूं बाबा खे चयो त अम्मा खे चवे त अञा न वञे ऐं ओसी ताईं इंतज़ारु करे जेसीं ताईं मां बाज़ार मां हीअ गुॾी वठी मोटां। हुन हिकु ख़ूबसूरत फ़ोटो मूंखे ॾेखारियो जंहिंमें हू खिली रहियो हो ऐं ॿुधायईं, मां चाहियां थो त मुंहिंजी माउ हीअ फ़ोटो बि खणी वञे त जीअं मुंहिंजी भेण मूंखे न विसारे। मूंखे अम्मा सां ॾाढो प्यारु आहे ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हूअ बि मूं वटां न वञे, पर बाबा चए थो त अम्मा खे वञिणो ई पवंदो छाकाणि त मुंहिंजी नंढड़ी भेण उते अकेली आहे। हुन वरी उदास अखियुनि सां गुॾीअ ॾे निहारियो ऐं माठि थी वियो। मूं हिकदमि पंहिंजो बटू कढियो ऐं नंढड़े खे चयुमि, ॾिसूं था मतां कुझु पैसा गुॾी वठण लाइ निकिरी अचनि। मूं हिन जे पैसनि सां पंहिंजा पैसा मिलाया त उहा रक़म गुॾीअ जी क़ीमत खां कुझु वधीक निकिरी पई। नंढड़े ॿारड़े चयो, धणी पैसनि ॾियण लाइ महिरबानी। ऐं पोइ मूं ॾे ॾिसंदे चयाईं, गुज़िरियल राति सुम्हण खां पहिरीं मूं धणीअ खां पक वरिती हुई त हू मूंखे एतिरा पैसा ज़रूरु ॾींदो जो मां हीअ गुॾी ख़रीद करियां त जीअं अम्मा अदीअ खे हीअ गुॾी पहुचाए सघे। हुन मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी। मुंहिंजी त उहा बि ख़्वाहिश हुई त मूं वटि एतिरा पैसा बि हुजनि जो पंहिंजी माउ लाइ हिकु अछो गुलाब वठी सघां, पर मूं में हिमत न थी त मां धणीअ खां एतिरो घणो घुरां। पर ॾिस त हुन मूंखे एतिरा पैसा ॾियारे छॾिया जो मां गुॾी बि वठी सघां थो ऐं अछो गुलाब बि। मुंहिंजी माउ खे अछा गुलाब ॾाढा पसंदि आहिनि। ख़रीदारी ख़तमु करण खां पोइ मोटंदे मां त ॼणु को ॿियो माण्हू हुउसि। नंढड़ो ॿारु त मुंहिंजे दिमाग़ मां निकितो ई न पए। ओचितो मूंखे यादि आयो त 2 ॾींहं पहिरीं मक़ामी अख़बार में हिकु आर्टिकल छपियो हो जंहिंमें हिकु हादसे जी ख़बर हुई त नशे में धुत हिकु ड्राइवर पंहिंजी ट्रक हिकु बीठल कार में हई हुई जंहिंमें हिकु नंढड़ी छोकिरी ऐं संदसि माउ वेठल हुयूं। नंढड़ी छोकिरी त उते ई गुज़ारे वई हुई। माउ जी हालति ख़तरे में हुई। उन ख़ानदान खे उहो फ़ैसिलो करिणो हो त उन औरत जूं मशीनूं हटाए खेसि दुनिया मां रुख़्सत थियणु ॾिनो वञे या अञा उहा हथरादू ज़िंदगी वधीक वक़्तु हलाइजे। जॾहिं उहो आर्टिकल यादि आयुमि त मां सोचींदो रहियुसि त छा उहो ख़ानदान उन नंढड़े ॿार जो हो। साणसि मिलण खां 2 ॾींहं पोइ मूं अख़बार में ख़बर पढ़ी त उहा नौजवान औरत बि गुज़ारे वई हुई। मां पाण खे रोके न सघियुसि। अछनि गुलाबनि जो गुलदस्तो वरितुमि ऐं जनाज़े ते पहुची वियुसि। मूं ॾिठो नंढड़े छोकिरे जो फ़ोटू, उहा साॻी गुॾी जा हुन ॿारड़े पसंदि कई हुई, सा ऐं हिकिड़ो अछो गुलाब ताबूत में रखियल हुआ। मां रोअंदो उतां वापसि मोटी आयुसि। बसि मुंहिंजी हयात ई सदाईं लाइ बदिलिजी वई। पंहिंजी माउ ऐं पंहिंजी भेण लाइ हुन ॿार जी मुहबत अॼु ताईं मुंहिंजे दिमाग़ में ताज़ी आहे। अहिड़ी मुहबत जंहिंखे नशो करे ड्राइविंग कंदड़ खसण जी कोशिशि कई हुई।
कहाणी ज़िंदगीअ में साथ जहिड़ी अहम शइ त आहे ई कान। ध्यानु कर, तो ज़रे घटि उन गाॾीअ खे टकर हयूं हो। मुंहिंजे पीउ मूं ते रड़ कई। तोखां कॾहिं का शइ ढंग सां थी बि आहे? लफ़्ज़ हथियारनि खां वधीक ॾुखाईंदा आहिनि। मूं पंहिंजे भर में वेठल कुराड़े ॾांहुं ॾिठो। दिलि में आयमि त का सख़्तु वरंदी ॾियांसि, पर हाणे मूं में कंहिं ॿिए झेड़े करण जी का बि ताक़त कोन हुई। मूं गाॾी ॾिठी हुई बाबा, ऐं महिरबानी करे जॾहिं मां कार हलायां त मूं ते रड़ियूं न कंदो कर। बाबा मूं ॾे घूरे निहारियो ऐं वरी मुंहुं मोड़े दरीअ खां ॿाहिरि ॾिसणु लॻो। घर पहुची मूं बाबा खे टेलीविज़न जे साम्हूं विहारियो ऐं ॿाहिरि निकिरी पंहिंजनि ख़्यालनि खे गॾु करणु लॻसि। कारा ककर ॼणु वसण लाइ तयारु हुआ। परियां गोड़ बि थी रही हुई ऐं मुंहिंजे दिलि में बि हिकु गोड़ हुयो त मां हिन जो छा कयां। बाबा सदाईं ॿाहिरि नौकरी कई हुई। हू वॾा वॾा वण कपींदो ऐं मज़बूत थुड़नि खे कुल्हनि ते खणी ईंदो। खेसि कुदरत सां प्यारो ऐं हू हिकु सघारो मर्द हो। हुन लाइ केतिरा ताक़त जा मुक़ाबिला खटिया हुआ ऐं असांजो घरु सदाईं ट्राफियुनि सां भरियलु रहियो हो। वक़्तु ॾाढो तेज़ीअ सां गुज़रंदो वियो। जंहिं ॾींहुं हू पहिरियों भेरो हिकु वॾो थुड़ खणी न सघियो त मूं खेसि ॿाहिरि हिकु बेंच ते अकेलो वेठल ॾिठो हो। खेसि पंहिंजे वधंदड़ उमिरि ते चिड़ हुई ऐं हाणे जॾहिं खांसि उहो सभु न पिए थियो त हू ॾाढो बेज़ार पिए थियो। पंहिंजे 67 सालगिरह जे चोथे ॾींहं ते खेसि दिलि जो दौरो पियो। तकिड़ो इस्पताल पहुचायोसींसि ऐं ख़ुशकिस्मतीअ सां हू बची बि वियो, पर संदसि अंदर में ॼणु को मरी वियो हो। जियापे लाइ संदसि सद ॼणु ख़तमु थी वई हुई। हुन डॉक्टरनि जा मशवरा मञण खां इनकार करे छॾियो ऐं कॾहिं कॾहिं त मोट में डॉक्टर ते कावड़ ऐं टोकूं बि कंदो हो। वटसि ईंदड़ माण्हुनि जो अंगु घटिजंदो वियो ऐं हिकिड़े ॾींहुं हू बिल्कुलु अकेलो रहिजी वियो हो। मुंहिंजे मुड़ुस डिक ऐं मूं खेसि पाण सां गॾु रहाइण लाइ सोचियो। असां वटि हिकु नंढड़ो फार्म हाउस हो ऐं असां सम्झो पिए त थी सघे थो त ताज़ी हवा में खेसि बहितरु माहौल मिली सघे। सलाह करण खां हफ़्तो खनि पोइ हू असां वटि आयो, पर असां ॿिन्हिनि खे लॻो त ॼणु असां खेसि उहा सलाह अजाई कई हुई। हू मुंहिंजे हर ॻाल्हि ते तनक़ीद कंदो। आहिस्ते आहिस्ते मां बि बेज़ारु थियणु लॻसि ऐं पंहिंजी कावड़ पंहिंजे मुड़ुस ते लाइणु लॻसि। नतीजे में असां ॿिन्हिनि जा झेड़ा वधणु लॻा। डिक असांजे माहिर नफ़्सियात सां सलाह कई, जंहिं चयो त तव्हांजे पीउ वटां बर्दाश्त जी कुवत ख़तमु थी वई आहे ऐं थी सघेव त खेसि कंहिं कुराड़नि जे मददगार सेंटर ते छॾे अचो। मूं ॿिए ॾींहं खां नफ़्सियाती इदारनि जा नंबर मिलाइणु शुरू कया। हर इदारे मुंहिंजो मसइलो ॿुधण खां पोइ इन हालति में मदद करण खां इनकार कयो, छाकाणि त खेनि डपु हो त मतां इहो ताक़तवर कुराड़ो उते अची को नुक़सानु न करे विझे। जंहिं महिल मुंहिंजी उमेद बिल्कुलु ख़तमु पिए थी ऐं मूं आख़िरी सेंटर सां फ़ोन ते पिए ॻाल्हायो त हिकु सन्हड़े आवाज़ मूंखे चयो, तर्स, मूं हिकु आर्टिकल पढ़ियो आहे, तोखे ॿुधायां थी, शायदि इन मसइले जो हलु निकिरी अचे। हुन आर्टिकल पढ़ी ॿुधायो जंहिंमें उहा तहक़ीक़ कई वई हुई त जेके बि मरीज़ ज़हनी दबाव जो शिकार हुआ उन्हनि जी हालति तॾहिं सुधरणु लॻी हुई जॾहिं हुननि हिकिड़ो कुतो पालणु शुरू कयो हो। मां उन महिल ई जानवरनि जे हिकु मर्कज़ ॾांहुं भॻसि। जॾहिं मूं सवालनामो भरे वरितो ऐं हिकु यूनिफॉर्म वारे मुलाज़िम मूंखे कुतड़नि जे घरनि ताईं पहुचायो। हर घर में 5 खां 7 कुता हुआ, जन मां हर को मूं ताईं पहुचण जी कोशिशि करे रहियो हो। मां हिकु हिकु खे ॾिसंदी वियसि ऐं हर कंहिंखे रद्द कंदी वियसि। ओचितो मूंखे परियां हिकु कुंड में हिकिड़ो कुतो नज़र आयो, जेको ॼणु पंहिंजे पाण खे संभालण जी कोशिशि करे रहियो हो। संदसि अखियुनि में अलाए छा हो। उहे माठीकियूं हुयूं, साफ़ हुयूं ऐं ॼणु को पैगाम ॾेई रहियूं हुयूं। मूं अमलदार खे कुते ॾांहुं इशारो कंदे पुछियो, मूंखे इन जे बारे में ॿुधाईंदे? अमलदार पंहिंजो कंधु हैरत में लोॾियो ऐं चयाईं, इहो त अजीब कुतो आहे, अलाए किथां खां आयो ऐं अची असांजे मर्कज़ जे ॿाहिरां दर वटि वेही रहियो। असां खेसि अंदरि वठी आयासीं ऐं सोचियोसीं त को न को संदसि मालिकी करण लाइ ईंदो। 2 हफ़्ता थी विया आहिनि, पर को बि न आयो आहे। हिन जो वक़्तु बि अची सुभाणे ताईं पूरो थियो आहे। संदसि आवाज़ में अजीब बेवसी हुई ऐं संदसि आख़िरी जुमिले मूंखे छिरकाए छॾियो। मूं पुछियो, तुंहिंजो मतिलबु त सुभाणे हिन खे अव्हां मारे छॾींदव? मैडम, हुन नरमीअ सां वराणियो, इहा असांजी पॉलिसी आहे। जेकॾहिं कंहिं बि कुते लाइ को मालिक नथो हुजे त उनखे मारे छॾिबो आहे। मूं कुते ॾांहुं निहारियो। ख़ामोश नासी अखियूं ॼणु मुंहिंजे फ़ैसिले जो मुंतज़िर हुयूं। मूं अमलदार खे चयो, मूंखे इहो कुतो घुरिजे।
पंहिंजे गाॾीअ में कुते खे खणी घर ॿाहिरां हारून ॾिनुमि ऐं साम्हूं वेठल बाबा खे ॾिसंदे रड़कयमि, बाबा ॾिसो मूं तव्हां लाइ छा आंदो आहे। बाबा निहारियो ऐं संदसि मुंहं में गुंज पइजी विया हुआ। जे मूंखे कुतो खपे हा त मां पाण न वञी वठी अचां हा। ऐं ॿी ॻाल्हि त ही तो जेका हॾियुनि जी मुठ आंदी आहे उन खां त को सुठो कुतो वठी अची हा, इहो पाण वटि रख, मूंखे नथो खपे। हू उथियो ऐं घर ॾांहुं वञणु लॻो। मूं कावड़ विचां रड़ कई, बाबा पंहिंजो पाण खे हेराए छॾ, हीउ कुतो हाणे हिन घर में रहंदो। बाबा मूं ते को बि ध्यानु कोन ॾिनो। मूं वरी रड़ कई, तो मूंखे नाहे ॿुधो छा बाबा। मुंहिंजी ॿी रड़ ते बाबा मुठियूं भिकोड़ियूं ऐं अञा कुझु चवण वारो ई हो जो ओचितो कुतो मूंखां रसी छॾाए भॻो ऐं वञी संदसि पेरनि में वेठो। पुछ लोॾींदे आहिस्ते आहिस्ते हुन पंहिंजा चंबा मथे कया ऐं बाबा जे बूटनि ते फेरणु लॻो। बाबा जी ॼाड़ी ॾकणु लॻी, खेसि ॼण मुहबत जो अजीब अहसासु थी रहियो हो। कुतड़ो अञा ताईं संदसि पेरनि खे प्यारु करे रहियो हो। बाबा झुकियो ऐं कुते खे पंहिंजे हंज में खणी वरिताईं। हिकु बहितरीनु दोस्तीअ जी उहा शुरूआत हुई। बाबा कुते जो नालो चाइनी रखियो ऐं हाणे बाबा ऐं चाइनी जिते किथे गॾु नज़र ईंदा हुआ। हू समुंड किनारे गॾु घुमंदा हुआ, बेंचुनि ते गॾु वेहंदा हुआ, बाग़नि में गॾु वेंदा हुआ ऐं हाणे त आहिस्ते आहिस्ते चाइनी बाबा सां गॾु बिस्तरे में बि सुम्हणु लॻो। हुननि गॾिजी पंहिंजा केतिरा ई दोस्त बि ठाहे वरिता हुआ। कॾहिं कॾहिं मूंखे ऐं डिक खे संदन टहिकनि जा आवाज़ ॿुधण में ईंदा हुआ त ॾाढी ख़ुशी थींदी हुई। 3 साल अलाए कीअं गुज़री विया। हिकु राति जो ओचितो मूंखे महसूसु थियो त चाइनी ॼण असांजे बेडरूम जो दरु खड़काए रहियो हो। मूं डिक खे उथारियो ऐं असीं बाबा जे कमरे ॾांहुं वियासीं। बाबा वफ़ात करे चुको हो। 2 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे ॾुख में अञा बि वाध अची वई, छाकाणि त बाबा जे पलंग जे पासे खां चाइनी बि गुज़ारे वियो हो। मुंहिंजे मुड़ुस ऐं मूं चाइनी खे संदसि महबूब बाग़ जे पासे खां दफ़न कयो ऐं मूंखे ॾाढी हैरत थी जॾहिं मूं ॾिठो त बाबा ऐं चाइनी जा अलाए केतिरा दोस्त हुननि खां सवाइ वेगाना थी विया हुआ।